साईं ये कहानी आहे बादशाह जो पुट ऐं हार पो करे पंहिंजी महिनत जो फल हासिल कयो। हीअ कहाणी बहुत मज़ेदार आहे ऐं तव्हां 5 मिंट पंहिंजा सीड़ाए हारी माण्हू आहियो ॿुधंदो त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधि उहो सड़े जाथे बाहि भरे। हिकु हो बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर कंहिं ज़मीन जे टुकड़ी जो बादशाह हुजे। तंहिं बादशाह खे औलाद हुजे सो बि पुट जी हिकिड़ो पुट हुजेसि, न धीउ हुजेसि न कुझु बि न हुजेसि, बसि पुट जी औलाद हुजेसि। पोइ उन जा 2 दोस्त हुया। पोइ बादशाह जे पुट खे चवणु लॻा त हलूं ही 12 को जॻह बादशाही हूंदी, जीअं बादशाहियूं घुमी फिरी मोटी ईंदासीं पंहिंजे पीउ खां मोकल वठि। दोस्तों इन कहानी ठाहिण में वॾी महिनत लॻी। तव्हां जहिड़ा काफ़ी सारा दोस्त आहिनि कहानी ॿुधनि नथा पर चैनल खे सब्सक्राइब नथा कनि। महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कयो। अगरि तव्हां फेसबुक ते कहानी ॾिसी रहिया आहियो त फेसबुक जे पेज में बायो में लिंक अथव, यूट्यूब जे इनखे लाज़मी सब्सक्राइब कजो, महिरबानी। 2 दोस्तनि हुन बादशाह जे पुट खे तैयार कयो, वियो सिधो सो वञी पीउ खे जीअं अबा मूंखे शौक़ु थियो आहे त मां हीअ जेकी बादशाहियूं आहिनि पाड़े में इहे मां घुमी अचां फिरी अचां, छा थो हले चले, सो मूंखे इजाज़त ॾे। पीउ चवणु लॻो बा मुंहिंजी अखि न अॾो तूं हिकिड़ो पुटु, सो बि तूं वेंदे तुंहिंजे सहारे मां जीअं थो पियो, कीअं मसइलो थींदो। हाणे साईं पुटु शौक़ु कयो हुजे, पीउ हाणे छा करे साईं, अखियूं बंदि करे दिलि ते पथर रखी पंहिंजे पुट खे उन्हनि दोस्तनि सां इजाज़त हिन खे ॾियणी पइजी वई। पंहिंजी तरार, पंहिंजो घोड़ो ऐं हिन खे जेको सोन वग़ैरह जेको कुझु हुयो तंहिं ज़माने में दौलत हिन खे पंहिंजे हिसाब सां गंज ॾिनई, जीअं खेर सां घुमी फिरी मोटी अचे। साईं हिकु ॾींहुं हाणे ॿई दोस्त ऐं बादशाह जो पुटु हकिलंदा होकंदा रवाना थी पिया, घुमंदा फिरंदा हलंदा वञनि पिया। पोइ बादशाह जे पुट जो दोस्त हिकिड़ो उते रहियल हुयो। पोइ बादशाह जे पुट खे कंहिं वक़्त में दावत ॾेई वियो त मूं वटि थियो वञजांइ। जॾहिं उनजी बादशाही में आया दोस्तनि खे चवणु लॻो यार हिते मुंहिंजो दोस्त आहे, हलूं भला दोस्त खे बि आज़मायूं वञूं त दोस्त असांजी केतिरी मदद थो करे, केतिरो वफ़ादार आहे, छा असांखे खाराए पीआरे अथूं। बादशाह जे उन दोस्त वटि लड़ी विया, वञी वेठा, दोस्त सां मिलिया। दोस्त हिन सां केचरी कयूं, कमरे में हिन दोस्त खे विहारियो। बादशाह जो पुटु चयो त भाउ हाणे तव्हांजे लाइ मां ख़िदमत लाइ कुझु न कुझु बंदोबस्तु कयां त भला पोइ तव्हां वञो 2 मिंट वेहो। सो हे जो वेठो आहे त बादशाह जो पुट जो जेको हुन दोस्त जो बादशाह जे पुट जो दोस्त जेको हुयो सो उहो ॿाहिरि वियो पंहिंजे हिसाब सां। कुझु जीअं असां वटि को महिमान ईंदो त पासे ते वञी बोतल या होटल वारे ते वञी काश वठी ईंदा आहियूं, सो ही बि कुझु वठणु हलियो वियो। त दोस्तनि हुनखे चयो त भाउ हू वियो हलियो हिन महिल 2 मिंट लेट कई अथई, उथ त हलूं। हिन खे तंग करे ॾिनो न बादशाह जे पुट जी, अञा वॾो मुल्क घुमणो आहे, महिल उथ हाणे हीउ वियो हलियो, अलाए मोटे अलाए कोन मोटे, अलाए कंहिं महिल ईंदो। बादशाह जे पुट खे त हाणे हिननि ज़ोर रखियो, हीउ सिधो सो हलिया विया। उथिया वञे कमरे में, चवनि हाणे कीअं मसइलो थिए। हीअ हलिया विया, हकिलंदा होकारींदा वञनि पिया, हकिलंदा होकारींदा वञनि पिया। हिकिड़ी बादशाह उहा टपी दोस्त जी वञनि पिया, विच ते जंगल हो वॾो, जंगल जो हुयो त हिन जंगल में अची हिननि खे राति पइजी वई, विथी घणी थी वई, 12 कोह वॾी मंज़िल आई। हिननि जा घोड़ा त हिननि घणो भॼाया पर जंगल में हिननि खे राति पइजी वई। पोइ हीअ सुम्ही पिया। कुदरत मुंहिंजे अलाह जी सुबुह ते बादशाह जो पुट जो उथे त 2 दोस्त जेका हुयासीं उहे मुआ पिया आहिनि, घोड़ा उहे बीठा आहिनि उन्हनि जा पंहिंजा सभु कुझु, पर घोड़ा सम्झी ईअं त हलण को हलाक हुजनि, घोड़नि खे भले छा थियो, अहिड़ो को शिरक आयो न त घोड़ा हिन को न पिया हलनि। बादशाह जो पुटु हिकिड़ो ई रहियो, बसि ॿिया हुनजा दोस्तनि खे अलाए छा थियो, उहे 2 मरी विया। बादशाह जे पुटु चयो हाणे कीअं मसइलो थिए, हिते न को सुञाणे न कुझु बि न, बुख बि ॾाढी लॻी आहे, राति त खणी मिड़ई कमु पटियासीं, हाणे कीअं मसइलो थिए। बादशाह जो पुटु बसि घोड़ा बि उते छॾी, पंहिंजे दोस्तनि जा लाश बि उते फिटी कयईं, हीउ हकिले रवानो थी पियो। हलंदो हकिलींदो होकारींदो वञे पियो, हकिलींदो होकारींदो वञे पियो। वञी हिकिड़ी बादशाही में पहुतो, हिन वटि मतिलबु जंगल मां घोड़नि खां बिगैर ही कंडनि में रेड़ जी लटा कपिड़ा फाटी, मतिलबु फ़क़ीरी हाल में वञी ॿी बादशाही में पुॻो। हाणे ॿी बादशाही में पुॻो त हिन खे खाइण लाइ बि पैसा न जो काशे वठी खाए। हाणे कीअं मसइलो थिए, इन सोच वीचार ऐं वेठो हुजे, वञा थो जीअं बादशाह ॾे। हीउ हारे हिकिड़ो ॾिठईं त वञे थो पियो डांद कयूं, उन हारे खां हाल वाला वरितईं त जे ॾे हवाल काॾे, चए त हे ॾांदनि जी हूंदी आहे मुंहिंजी 5-10 जरेब खनि एकड़ ज़मीन जा, सो बादशाह जी कंदो आहियां, सो मालिक जो गंजा ॾींदो आहे, जेका 5 कणा सो घर ॾींदा आहियूं, टेम कंदा आहियूं पंहिंजे हिसाब सां, सो वञा पियो। चए पोइ बादशाह मूंखे किथे मिलंदो, चई फलाणे पासे ॾों बादशाह जी पंहिंजी हवेली आहे, तूं वञे सिधो सो बादशाह सां मिले, त बादशाह भलो आहे असांजो, तोखे कॾहिं बि न मोटाईंदो, तूं भली हारो ई थियसि या ॿी का नौकिरी खणे, तुंहिंजी मर्ज़ी।
हाणे सिधो सो दिलि में सोचींदो वञे पियो हाणे बादशाह रे त वञा थो, पैसा बि काशे कोन्हे, नाणो मोह त खपी वियो आहे, बादशाह कहिड़ी जेकी मज़ूरी कयां मां, बादशाही ॿार कॾहिं ज़िंदगी ख़बर न आहे त कीअं कमु कबो आहे। चई ते बि भला हार ई थो कयां, भला इन चाचे सां कजो ॿियनि सां हार पोइ सही आहे, भला ॿियो मूंखां कमल थिए अलाई कोन, भला हार पोइ थी वेंदो मतां थी वञे। इहो दिलि में इरादो करे सिधो सो बादशाह जे दरबार में पुॻो। बादशाही दरबार लॻी पिया, बादशाह वेठो आहे, वज़ीर नौकर ॿिया गंज वेठा आहिनि। हर वारे सां हर को पंहिंजे हिसाब सां हाल अहवाल बादशाह खे ॾींदो वठंदो, उन खां हल मसइले जो पुछा कंदो, हलंदो वञे पियो। आयो हिन जो वारो, बादशाह खे चवणु लॻो मां बादशाह सलामत तुंहिंजी बादशाहीअ में ग़रीब आयो आहियां। सो हाणे इन खे हीअं बादशाह खे न पियो चए त को मां बादशाह फलाणे जो पुटु आहियां, ईअं बि न पियो चवे ते मां अहिड़े हाल में अॼु बादशाह पंहिंजे पीउ जो नालो थो खणा, बाबे जी इज़त जो सुवालु आहे, हिकिड़ो पुटु आहे, माण्हू मेणा ॾींदा बाबे खे, हीअ इन बि न पियो ॾसे, पीउ जी सचाई लिकाए पियो। हिन खे चई त मां आयो आहियां तुंहिंजे पाड़े में लॾे, मां 5 कणा खाइण लाइ अन्न ॾिजांइ तूं मूंखे, सो ज़मीन का ॾे त मां तुंहिंजो हार पोखींदुमि। कमदार ॾिसो वॾेरो सम्झी जा, बादशाह वज़ीर ॾिठो, भला वज़ीर खे ॾिसी चई भाउ ॾे हवाला का ज़मीन आहे का अहिड़ी? चई हा भाउ आहे हिकिड़ी 5 एकड़, पर हिनमहिल जंग आहे हुन में ॾाढो, सो हिन खे चइजांइ त पंहिंजे हिसाब सां महिनत करे। हिन जो बहादुर मां महिनत कंदुसि, वञी हिकिड़ो गुबरो ॾेखारियसि, 3-4 एकड़ थियनि हा। बादशाह वञी वज़ीर ॾेखारिया, वज़ीर मतिलबु बादशाह जे वज़ीर ॾेखारिया वञी हिन ग़रीब शख़्स खे, जेको छोकिरो हुयो बादशाह जो बहरहाल जेको आयो बादशाह को वठणु ज़मीन, अॼु वज़ीर ॾेखारे त भाई हीअ अथई, पंहिंजे हिसाब सां जेतिरी साफ़ करे सघे गन किन कढी पंहिंजे हिसाब सां इहो तूं कमु हलाए। से हाणे ॿियो बिहारी उन जे भर में बीठो हुजे, उन खे ॾिसे पियो त कीअं थो कमु करे, हिन कोडर कॾहिं वाई कोन्हे, कोडर बोडर पंहिंजे हिसाब सां बादशाह को वरितई सामान जेको बि हुयो उन जो सिस्टम। बादशाह हिन खे ॾिनो था भले कमु चालू कर, ग़रीब शख़्स आयो आहे, जे तो 5 रुपया न आहिनि 5 रुपया वठि, सौदो सामान भले ॾे पर भली हार पोइ कर। हाणे ही साईं बादशाही ॿार ज़िंदगी में कंहिं शइ में हथ ई न विधो हुजे, न हिन कंहिं शइ जी दुनिया जी ख़बर ई न हुजे, हाणे बादशाही ॿार कमु कीअं थिए, इन सोच वीचार में वेठो हुजे। ॾिसे पियो जीअं 2-3 बूढ़ा 4 कढे, पर छा हथ नाज़ुक छा कढे साईं, हली हली नेठि कमु करे 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 कुझु ज़मीन या 4 जरे खनि मतिलबु 2 एकड़ खनि वांदा कईं, पर पंहिंजे हिसाब सां। तंहिं वेरे में ताक़त बि हुयो, बादशाही ॿार हुयो, हुनखे वसियत त घणी, पर हुनजा हथ साथ न पिया ॾियनि। हाणे बादशाह जो पुटु साईं कमु त करे वियो पंहिंजे हिसाब सां, ज़मीन बि आजी करे, बादशाह जो वज़ीर आयो, ॾिठनि ज़मीन सही थी वई आहे। ऐं वरी हीअ मौसम जी अचे थी पई, हाणे सियारुनि जी मौसम अचे वई। हाणे सारनि जो पहिरियों बेजो काइबो आहे, वियो हिकिड़े हारीअ ॾिठे त बणा उन को हाल अवल थोरा कीअं थो बेजो काए, छा थो करे, हे साईं ॿिज वञी कण बण पंहिंजे हिसाब सां खणी बेजो कायो सारनि जो। बेजे खे अचे कलर वग़ैरह मालिकी थी, सभिनि पंहिंजे हिसाब सां भाण वग़ैरह जेको ॼणो हो, जीअं सारालो फसल थींदो आहे असां जे काईंदा आहियूं, सो मां बहरहाल कॾहिं सारालो फसल न कायो आहे, सो वधीक जे ग़लती थी वञे त माफ़ु करे छॾिजो, सो तव्हां साराले फसल जा माहिर हो। सो सारालो फसल हिते तव्हां ॿुधायूं भला असां वधीक कोन। पोइ अची शुरू थी आहे पंहिंजे हिसाब सां सारालो फसल जो ॿिज तयारु थी वियो। हाणे ॿिज त हिन जीअं हुननि जे ॾिसे पियो मालिकी, तीअं पाणी वग़ैरह ॾिए पियो त टाइम सां जेको कुझु बि हुनखे ज़रूरत पए पियो उहा शइ ॾिए पियो। आयो साईं वरी पाणी जो टाइम सां फलाणो हारी वञी छुड़ियो आहे, अॻे पाणी हूंदा, वाह जा शाखुनि जा पाणी हूंदा, लोड़े हर को पंहिंजे हिसाब सां नंबरवार कमु हले पियो। हुई ग़रीब ॾिसे पियो था हो फलाणो कमु हीअं थो करे, बादशाह जो बचो आया हुन कॾहिं कमु इहो कयो कोन, वरी उनखे चई ॾिसी वरी पाण उन शुरू पियो करे, साॻा 12 ठहियल वरी पाणी छॾींदो, वराईंदो पाणी में साईं। हाणे वरी ॾिसे पियो त रूंबो, हाणे ॾिसे थो पियो हाणे हे रूंबो पैदा कनि, कीअं मसइलो थिए। हाणे हिन जो कमु कयो हिकिड़ो ईअं, चई मूं हिकिड़े कोन ईअं रूंबो ॾांहुं बि न ईंदो, मां अकेलो रूंबो कीअं कयां। वेही सोच इहा ई वेठसि, बण हाणे ॿियो कुझु बि कोन थो कयां, हिननि सां मां बि गरिजी थो पवां, हिननि खे इलाज मिठू कंदुमि, इहे मूंखे रूंबो कंदा, रूंबे मूंखे कहिड़ी ख़बर पए। साईं हाणे सुबुह साजोर जो जीअं कुर्बान जो या आला बेश्क जो या नागू बगड़ी जो रूंबो आहे, सो इन हिसाब सां तव्हां सिधो सो वियो कुर्बान खे हिमत कराईं था। उन वीचारे खे जेको पंहिंजे हिसाब सां 4-5 माण्हू करे रूंबो थियो, उनजो जरे 2 एकड़ जेका निकिता, वरी था फलाणे जो ईअं नंबर वार खणी शुरू थी वियो। हे बि मां हाणे तव्हां सां रल ॿियो बीहो आहियां, मूंखे रूंबो कराइजो, हेल्प कराइजो, मां हिकिड़ो छा कंदुमि, सो मूंखे सेखारिजो बि तव्हां। ते सारालो फसलों जे रूंबनि ते शुरू थी आहे, हीअ बि जीअं अचे पियो ॾांहुं, कंहिं महिल हथियूं बि ठाहे ॾियनि, कंहिं महिल रूंबो करे पियो, जीअं सम्झ में अचे पियो। ग़रीब माण्हू बादशाह जो पुटु कॾहिं कमु कयो कोन्हे,
से सभिनि खे रूम भराए वरी हिन जो ग़रीब जो वारो जो आयो त भाउ हे इलाज करणु लॻो न। चए भाउ तूं असां सां भई इहो इलाज सोचंदो करे बसि अचूं था असां तोॾे। साईं बादशाह जे पुट वटि बि साईं हे पुॼी विया। हारी जेको थियो सो न हुनखे ख़बर आहे कंहिं जान जी कोन्हे। हिनखे साईं अची उहो हार ॿिज पंहिंजे हिसाब सां सोए ॾिनो हिनखे ॿिज सोराए ऐं शुरू थी विया रूंबे ते। साईं हिन ग़रीब शख़्स जो बि रूंबो साईं तयारु थी वियो। हाणे साईं ॾिसे पियो त कांई टाइम ते पाणी ईंदो आहे। सारनि खे त पाणी बाक़ी छा, पाणी साईं हले पियो सभु कंहिंजो हले पियो। साईं हाणे कुदरत मुंहिंजे इलाज सभिनि जूं सारियूं भलियूं थियूं हिन वटि। उहे जीअं जेका हिन रूंबो करे ॾिनो सारुनि जो ॿिज हुयो उन में अलाए कीअं ड्रब पैदा थी पिया। ड्रब ऐं ॿूड़ा ताज़ा निकितल अलाए छा उहे सारुनि जो ॿिज त गुम थी वियो रुॻो ड्रब फुटा। उहे ॿूड़नि जा पाणियूं पाणीअ में मतिलबु त इहे दॾ ज़ाहिर थिया। दॾ इहे सिंधीअ में असां दॾ चऊं। अची रुॻो हुन जा दॾ ज़ाहिर थी पिया। बादशाह जो वज़ीर जो हिकु ॾींहुं घुमणु अचे त बणा फलाणनि जी सारी ॾिसां भली सावक लॻी पिया। हिन जी जंहिंमहिल आयो ग़रीब शख़्स जे नंबर जे मथां त ॾिठईं त भणा रुॻो ड्रब साईं ॿूड़ा किन ॼाओ पियो आहे। हिन खे लॻी वई वॾी कावड़। हिन चयो त हाणे हीअ छा, हाणे हिन खे पाणी छो थो ॾिए। हे चयो मतिलबु हे ड्रब किन छा कंदा। हाणे साईं सभई हारी साईं सभिनि जा बूथ वाइड़ थी विया। यार हिन जा त कयूं त सारियूं रूंबो हुजे पर हीअ काॾों आया। हिन ग़रीब शख़्स जेको हुयो त हिन ॿुधी कोन। बादशाह जे पुटु जेको हुयो ग़रीब सो हिननि जी ॿुधई कोन। बादशाह खे वज़ीर खे चई बसि ॾिस भलो थियो आहे मुंहिंजो फ़सुलु सही थींदो हिकु नंबर थींदो। हिनखे यकीन हुयो पाण ते। सिधो सो वज़ीर मोटी बादशाह वटि आयो। बादशाह खे चई भाउ हाणे फ़सुलु ॿियनि सभिनि हारनि जा भला थियनि। जेको नओं हारी तोॾे आयो जीअं तोखां ज़मीन वरिती ॾखिणे पासे वारी इन जे त रुॻो ॿूड़ा ड्रब ॼाण कपिया ई कोन्हे। हले कीअं कपिया ते उहे दॾ ज़ाहिर थी विया। सॼो मुल्क उहे सावा लॻ पिया उनखे पाणी पियो थो ॾिए। मां त ॾाढो सम्झायोमांसि पर मुड़ई कोन छा कयांसि। हिन चयो भाउ तूं छॾेसि। चए भाउ छा छॾियां थो ड्रबनि खे पाणी पियो थो ॾिए। साईं वरी अची वियो कलर जो टेम सभु हारी विया वञी कलर खणी आया वॾेरनि वरितऊं। हीअ ग़रीब शख़्स बि वियो वञी बादशाह खे चई मूंखे बि कलर जी 4 बोरियूं खपनि। हिन चयो भाई इहो पियो आहे हू हारी खींदा तूं बि खण। हीअ बि साईं सिधो सो वियो उहो कलर जूं 4-5 जो बोरियूं ॾिनई त भाउ हूअं त छा गोॾियां त आङुर बि कोन पिया वधनि पोइ हथ पिया वधनि। ड्रब ऐं ॿूड़ा त ईअं ई पिया कलर जंहिं महिल आया त बाबा ईअं ड्रब ईअं अची पाण में पार्लर ऐं पाण में मस्ती करणु लॻा कलर ते। छा थो सम्झे साईं। जंहिं महिल हाणे कुझु ॾींहं गुज़रिया हाणे सारियूं निसरियूं सभिनि जा निसरियूं ऐं हाणे हिन जा बि साईं ड्रब ऐं उहे ॿूड़ा निसरिया। हाणे साईं ॿूड़ा बि पंपड़ंदा कनि ऐं ड्रब बि पंपड़ंदा कनि हिन जा उहे बि निसरिया। बादशाह जो वज़ीर जेको बीठल कमदार जो वरी जो अचे त ॾिठे त बणा ॿियनि जा सफ़ा हिकु नंबर सारियूं थियूं। संग बंग कढी वयूं अनु बि पंहिंजे हिसाब सां करे वयूं। जायो वरी हिन जे नंबर ते हिन जा ॿूड़ा बि कुत करे आहिनि सफ़ा ऐं हवा ते संगल उॾिया। जंहिं महिल 2-3 कुतियूं छॾी बादशाह हुनजी बादशाह जे वज़ीर खे वठी वई। बादशाह जो वज़ीर वठी पपा कई बणा ॻाढ़ो थी वियो त बणा हीअ छा रुॻो ॿूड़नि ऐं ड्रबनि खे पाणी ॾेई पाण खे अलाए छा थो सम्झे। यार हीअ नंबर आहे को सफ़ा ऐं बादशाह जो वज़ीर हिन खे अचे जंहिं महिल तंहिं महिल ॻाल्हाए वञे। हीअ ग़रीब शख़्स जे सबुर कयूं वेठो वञे पर हाणे जेको बि आहे मुंहिंजे नसीब में आहे माना मां छा कंदोमांसि। हाणे साईं हाणे हीअ ड्रबनि खे पाणी ॾियण खां बि कोन पियो मुड़े वज़ीर जो ॿुध ई कोन पियो। हाणे साईं बादशाह जो पुटु हुजे हिन करे थुकल त सठी कोन्हे पर इहो रब जे हिसाब सां हिनखे तोकल यकीन हुयो। सो हाणे साईं सारियूं सभिनि जूं तयारु थी वियूं। साईं अची लाभ पिया न। हाणे सभु को लाभ विझे पियो। इहे ॾाटा ते कंडियारे साइड जा हर को ठाराए आयो। हीअ ग़रीब शख़्स बि वियो सिधो सो हुन कंडियारे साइड जा ॾाटा हिन बि आंदा। अॼु सारनि में लाभ पियो हुननि जो। साईं हिन बि खणी ॿूड़नि खे लूणु चालू कयो। हे ॿूड़ा हुननि जो माण्हू पूरे छॾ मारे ते बि लभे कोन एॾा ॿूड़ा थी विया हिन जा। हिन बि शुरू कयो हुननि बि लाभ शुरू कयो। साईं हाणे 15 ॾींहं हिन वीचारे लोड़ियो ॿूड़ा आहे लूणी नंबर पूरो कयईं। चई हाणे हुननि बि लुटी आहे त मां बि लुटी आहे त हाणे ॾिसां त हारी छा था कनि। साईं हाणे हारी से सट जे चालू थी वियो टेम अची वियो। हाणे हीअ ग़रीब छा करे। हाणे हिन जी सट त हुई कोन। हिन वरी अहिड़ो कमु कयो वॾो खारो ठाराए आयो। जीअं असां आम संग लुणंदा आहियूं ज्वर जा आंबू नारा जेका चवंदा आहिनि संग लुणी खारे में विझंदा आहियूं गॾु कंदा आहियूं। हीअ वरी अहिड़ो शुरू कयईं जो ड्रबनि जा पंपण ऐं छा सरनि जा पंपण लुणी ऐं उन में खारे में विझंदो वञे पियो।
हाणे हर को पंहिंजे हिसाब सां ॿारियूं ॻाए पियो वेठो ॾांदनि ते, ही बि पंहिंजे हिसाब सां उहे गॾु सिधो सौ साईं हाणे वञे पियो चारों तरफ़ हीअं फिरी पियो अचे, खारे में विझी उहे संग ड्रब वरी वरी वञी उनजा अंबुनि जा संगनि ऐं ड्रबनि जा इहे विझी खारे में फुल करे खणी दड़ो हयईं ऐं ॿियनि खे वरी ठके तीली ॾिने, सभु कख सड़िया उन्हनि जा जेका संग हुया उहे ई बसि कढियईं, पंबणे सिर्फ़ु कढियईं ॿुड़नि ऐं ड्रबनि जा। तव्हां ॻाल्हि खे सम्झो था था बहरहाल तकलीफ़ अचे थी मूंखे सारा नाला वठण में थोरी हबका थिए थी, माफ़ु करे छॾिजो। हाणे बादशाह जो वज़ीर जो फेरी ॾिए त बणा हीअ अधो उन्हनि जी ॿार ई वेठी हुआ ड्रबनि जी ॿूड़नि जी कुत जी। हाणे के मसइलो थिए ॿियनि हार जो ॾिसनि पिया त नया दड़ा लॻा पिया आहिनि, हाणे के मसइलो थिए हर को अचे पियो पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे ॻाहिनि पिया तॾहिं ॾांद ते, हर को ॾांदनि जा घुमरी ॾियारनि पिया त उहे सारियूं कुटिजी पियूं वञनि पियूं लताड़जनि पियूं हेॾो होॾो तंहिं वेरे मींहं कनि पिया। अॻे ज़माने में हुया ई ॾांद, ट्रैक्टर वग़ैरह थ्रेशर कोन हुया। सो हाणे ग़रीब शख़्स आयो बादशाह खे चवणु लॻो बादशाह सलामत, हाणे ॿिया तव्हांखे हारी हितां जा न कंहिंखे ॾांद पंहिंजनि ॾांद गाॾियूं पंहिंजनि, मां आयो आहियां ॿाहिरि न मूंखे ॾांद आहे न काशे कोन्हे का, हाणे महिरबानी करे हिकिड़े हारीअ खां मूंखे वठी ॾिए त मां बि पंहिंजो ॻाइणु चालू कयां त मुंहिंजो बि अनु निकिरे त पोइ भला बटाई कयां। हाणे त बादशाह जे वज़ीर जे महिल इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह जो वज़ीर वियो ॻाढ़ो थी बणा हे काॾों आया जे बादशाह खे चवणु लॻो हिन जो अनु हे कुत खणी ॾांदनि परवा माराईंदो बादशाह खे चवणु लॻो वज़ीर त भाउ हिन वटि काशे कोन्हे का, हिन अन ई ॿार कोन्हे, पंबण लुणी रखिया अथई सरण ऐं ड्रबनि जा, हिन वटि अनु काशे कोन्हे को, हिन जो भाउ वज़ीर आहे तव्हांजो निभागो बादशाह कमदार तव्हांजो ही निभागो आहे, सो मुंहिंजी ॿार तयारु आहे, सिर्फ़ु मूंखे ॾांद वठी ॾे त मां ॻायां वञी। हाणे हिन साईं केर बि हिनखे ॾांद न पियो ॾिए, जंहिंखे बि हारीअ खे बादशाह जे त भाउ हिन ग़रीब शख़्स खे ॾांद ॾियो त न पा कुत में मुंहिंजा ॾांद वञनि मरी, हुनखे नासुनि में घिरी वञे, चंपनि में घिरी वञे, कुत मरी वञनि, मां ॾांद न ॾींदुमि हिनखे। हाणे साईं केर बि हिन ग़रीब शख़्स खे कोन पियो ॾिए, बादशाह तारीख़ अचे तारीख़ हर कंहिंखे हारीअ खे इलाज वेठो करे। हिकिड़ो यार भलो जवान हुयो, जीअं असांजो उस्ताद गुलज़ार आहे पाड़े में, अहिड़ो हिकिड़ो जवान हुयो, तीअं वञी पंहिंजा चई बादशाह सलाम सभिनि खे हारनि खे इलाज कया त केरु नथो ॾिए, हीअ मुंहिंजा ॾांद बीठा था त हीअ तूं वारो ग़रीब शख़्स वञी वाहे, जे मरी आहे त भला ख़ुदा आलम थो ॼाणे उन ते, बाक़ी मां कुझु भरियां त कोन थो, मुंहिंजा वाहे वञी बसि जेको थियो। हिन बिस्मिल्लाह करे सुबुह साजर बादशाह जो भाई ॾांदा काए वञो, सिधो सो ॾांद काए साॻियो हुते किलो विच ते हणी ॾांदनि खे, उहे ॿधी ऐं उन्हनि खे घुमिरियूं ॼाणणु लॻो, हेठों संग ॾेई हेठों अची घुमिरियूं ॼाणे त छा 5, 10, 15 घुमिरियूं ॼाणे त उहे सॼा ॻाए कुत खे पिडी कयो ॾांदनि, बसि ॾांदनि खे बि कुझु कोन थियो, अला बना ॾिननि, हिन बि सिधो सो वञी मालिक वटि ॾांद पुॼाया। हाणे ॾिठे न ॿिया छा था कनि, वरी हली साईं वाहुर, हर को पंहिंजे हिसाब सां वाहुर करे पियो, हिन बि वीचारे ॾंदारीअ सां हेॾे होॾे गॾड़ो खोड़ो करे चई हाणे हेॾो ज्वाल पथारी किथे भला मां बि वाहुर कयां। बिस्मिल्लाह करे रब खे तौकल के मुंहिंजा मालिक तूं आहे हिननि में रोज़ विझे त मुंहिंजे हथ जी कुझु बि न आहे, ॿियनि खे त सारियूं काए ॾिनियूं अथई, अन काए ॾिना अथई, मूंखे जेकी शइ काए ॾिनी अथई मूंखे इन में अरसो आहे। अची रब खे सुवाल करे बिस्मिल्लाह भरे छली खणी ऐं अची वाहुर करणु चालू कयईं, साईं उहा छली खणी वाहुर चालू करे धूड़ उॾंदी वञे ऐं हेठि लाल किरंदा वञनि, लाल बादशाह हू ॿार हुनखे त ख़बर पई थी बणा ही लाल न ही त, बसि उन महिल शुरू कयईं वाहुर कुत उॾंदी वञे, लालनि जा टिमकार हुजनि, साईं जेकी बि हुई उन वाहुर वारी जेकी सिस्टम हुयो जंहिं छॾड़ी या कुझु बि हुयो तंहिं ज़माने में, अचे हिन वाहुर चालू कई ते वीचारे हणी लालनि जो ढेर कयो, कुत बुत उॾाए फरिया भरिया ॾेई हेॾे होॾे ॿार खे ॾाढी ठप ॾेई लालनि जे खे, ऐं पंहिंजे हिसाब सां कुझु सुकून जीअं अॻे ॿारियूं भला ठाहींदा, असां बि ॾिठियूं भला ॿारियूं ठाहींदे त वॾा कीअं ठाहींदा, पोइ उन हिसाब सां ॿार पंहिंजे हिसाब सां ठाहे ठीकु करे सफ़ा उन ते पंहिंजे हिसाब सां कख सर रखी उहे किन किचिरो हेॾो होॾो पंहिंजे ॿार खे ठपे ठके शाम थी वई, सिजु लही, सिधो सो बादशाह वटि आयो। बादशाह सलामत खे चवणु लॻो बादशाह सलामत मुंहिंजी ॿार तयारु आहे, सो सुबुह मुंहिंजी तौर थिए बटाई थिए त मां ग़रीब शख़्स आहियां, काॾे न काॾे वेंदुसि, सो भला मुंहिंजी महिरबानी कयो मूं ते तव्हां। चई हाज़ुर। उन महिल
सियाणे ते वेरे में कमदार आई तौर कंदा हुया। इन जो सॼो कमु कमदारनि जे मथां हूंदो। बादशाह सिर्फ़ु आर्डर ॾियण वारो हूंदो। बादशाह घुरायो वज़ीर खे, हिन कमदार खे त वारो कर। हिन ग़रीब शख़्स जी ॿार अगल तयारु आहे, हिन जी अगल बटाई थिए, ॿियनि खे बाद में ॾिसंदा त मुसाफ़िर आहे वीचारो। हो बा वज़ीर थी वियुसि बा ॻाढ़ो बादशाह सलामत। हू कुत जी ॿार बा मां हुन ते वेंदुमि, छलियूं हणंदुमि, साईं तौर कंदुमि, तूं बि खाईंदे, ही ग़रीब शख़्स बि खाईंदो। बादशाह थियो आहे चरियो, बड़ा मां ॾिसी आयो आहियां ताज़ी मां घुमण वारो, तूं कॾहिं घुमण वेहीं? बादशाह खे चवणु लॻो वज़ीर। बादशाह साईं ॻाढ़ो थी वियो, बादशाह खे चवणु लॻो बा ग़रीब शख़्स ॿाहूं हथ दॿाया ॿधी। बादशाह खे चवणो बा तुंहिंजो वज़ीर निभागो आहे, मूंखे खपे न, मुंहिंजी ॿार तौर कर। बादशाह सलामत तूं कर, ही वास्तो दे ख़ुदा जो, वज़ीर जी तौर जी मूंखे ज़रूरत न आहे, तूं बसि हल, हे निभागो आहे पहिरें नंबर जो, तूं बादशाह सलामत हे ॿाहूं तो ॿधाए, ही पटको मेड़ अथई, महिरबानी कर, मूं ग़रीब आहियां, मुसाफ़िर आहियां, परदेस आहियां, परदेसी माण्हू आहियां, मुंहिंजी हेल्प कर तूं, मुंहिंजी दिलि थी चवे त ॿार मुंहिंजी तूं तौर। बादशाह हिन वज़ीर खे छॾ। हिन ग़रीब शख़्स खे वज़ीर बादशाह ॾिठो त बणा मजबूर आहे, हथ दॿाया ॿधियूं, पटको हथनि में खयूं बीठो आहे। हाणे कीअं बादशाह चवणु लॻो भला हाणे सुबुह थिए त तूं मां ॿई था हलूं। चई बा हाणे ॿियनि खे चवणु लॻो बा सुबुह हिन ग़रीब शख़्स जी छा ॻोल्हियांसि तौर आहे, सो तव्हां अचिजो। वरी बि ग़रीब शख़्स हथ दॿाया ॿधी चवणु लॻो त बादशाह सलामत तव्हां तौर करे वेंदो? चई हा। चई तव्हां तौर करे वेंदो बि छली मां हणी वेंदुमि, हिननि जी कहिड़ी ज़रूरत आहे बा सुबुह तव्हां हिननि खे त इलाजु कयो, हे मञनि अलाए न मञनि, सुभाणे छो था ॿियनि खे इलाजु कंदा वरितो मुंहिंजे करे, बसि तव्हां जॾहिं तौर करे था वञो त छली मां बि हणी वेंदुमि। अलाह एतिरी वसियत मूंखे ॿाहुनि में ॾिनी आहे, छली मां या 3 किलनि जेकी आहे 10 किलनि जी या 5 किलनि जी आहे, या मां खणी वेंदुमि। बादशाह सलामत मुंहिंजी तौर तव्हां कयो, सो तूं ऐं मां, ॿियनि खे छॾियो तव्हां पंहिंजे हिसाब सां, भले कमुकारु कनि, ॿिए खे सीड़ायो ई न। बादशाह चवणु लॻो जीअं तुंहिंजी मर्ज़ी भला। ख़ैर सां थी सुबुह साज रची ही ग़रीब शख़्स जी बादशाह वटि पुॻो। बादशाह खे चवणु लॻो बा हलो हिन महिल टाइम थी वियो आहे। बादशाह बि चयो हलो सही आहे। बादशाह घोड़े ते ऐं हिन ग़रीब शख़्स 2-3 पाथिया खणी विच वरितो, सिधो सो वञी पंहिंजी ॿार वटि वञी पुॻो। हेॾो घोड़े ते बादशाह बि फिरी अचे, उन ॿार ते पुॻो। हाणे त ॿियो केरु ई कोन हुजे। हाणे बादशाह ते देरी न कई, घोड़े तां लथो, उन कंटे जी तौर ॾिसी पंहिंजे हिसाब सां उहो कंटो टिकाठियो कंटो हुजे पंहिंजे हिसाब सां उभो कयईं, उहे छलियूं ॿलियुनि जी तौर पूरी बीहारियईं, पंहिंजे हिसाब सां वज़न चेक करे पर्चियूं बर्चियूं खणी वेठो। हाणे चवणु लॻो ग़रीब शख़्स खे बाबा बिस्मिल्लाह करे, ही बूढ़ा सरड़ा जेका आंधा अथई रखिया अथई हिन ॿार जे मथां, इहे परे कर त बसि बिस्मिल्लाह करे तौर कर त ॾींहुं न तपी वञे, टेम सां जान छॾाए हलो त जीअं निकिरी वञो टेम सां करे तौर। ग़रीब शख़्स बि बिस्मिल्लाह करे उहे सरड़ा बूढ़ा जो हीअं परे करे जंहिंमहिल बीठो त बादशाह जो ॾिठो त बादशाह हैरान थी वियो। बादशाह जो वात ई पटिजी वियो। बादशाह जो बणा हीरनि ॿार लालनि जी ॿार हई वेठो आहे, जेको हिकु हिकु लाल 7 बादशाहियूं थो लहे। बादशाह हिन जी महिनत ऐं हिन जो सबुरु ॾिसी हैरत में अची वियो। बादशाह खे चवणु लॻो बादशाह सलाम हैरत में छाजे लाइ बीठा हो, सिजु ॾही तपी वेंदो आहे, टेम सां तौर कयो त भला पोइ हर को हले। बादशाह चयो त भला हाणे बिस्मिल्लाह कर। बिस्मिल्लाह करे छली भरे तोरियईं, तोरे वरी लाथईं हिकिड़े पासे ॾे, वरी ॿी छली भरियईं, उहा तोरे वरी ॿिए पासे ॾे लाथईं, वरी 3 छली भरे उहा तोरे वरी बादशाह जी खोड़ीअ में रखियईं, वरी ॿी 3 छली भरे 4 छली भरे वरी पंहिंजी खोड़ीअ में लाथईं, वरी 5 छली भरे बादशाह जी खोड़ीअ में लाथईं, ऐं 6 छली भरे पंहिंजी खोड़ीअ में लाथईं त 6 छलियूं पूरियूं थी वियूं, हीरा लाल पूरा थी विया, तौर टोटल 2 बोरियूं बीठियूं, 1.5 मण। हाणे बादशाह खे चवणु, बादशाह ते ॾिसणु लॻो जे बा हाणे तौर थी वई? चई हा बा तौर थी वई। बादशाह खे चवणो बा हे हिसो तुंहिंजो, हे हिसो मुंहिंजो, हाणे तूं खे मां विझी थो ॾियां बोरीअ में, पंहिंजी खण, हीअ मुंहिंजी आहे, मां पंहिंजी खणंदुमि। बिस्मिल्लाह करे बादशाह खे उहो बोरीअ में विझी ॾिनई। बादशाह खे बोरी फुल थी, हिन बोरी पंहिंजे हिसाब सां भरी, पंहिंजी बोरी हिन जी पूरी थी, छली तौर थी वई, हिसाब किताब। बादशाह खे चवणो बा हिसाब किताब हीउ तुंहिंजो, हीउ मुंहिंजो, हाणे जेको खाधो पीतो ॻाल्हायो खिलायो माफ़ु कजांइ, हैदी हयाती त मिलंदासीं, असां हलूं था। बादशाह चयो बणा हेड़ो हारे वक़्त वारो तूं काॾे वेंदे, ही 4 जरेबा कई ते, हेॾो 8-12 जरेबा कर, तूं न वञ। चए बादशाह सलामत पंहिंजो साथ इहो हो, तोखे बि हीउ ॾिनो अथमि, हीउ पाण बि रहियो अथमि, बसि जेकी मुंहिंजी महिनत आहे सो मां पंहिंजी खई थो वञा, इहो तुंहिंजो हज़ूर अथई।
बादशाह हिन खे ॾाढा इलादा कया भाभी तर्स न कर पाणी पर हिन उहा बोरी रखी रवानो थी पियो। हाणे त हिन खे दौलत पंहिंजे हिसाब सां जाम थी वई जेतिरी पी ॾिनी हुअसि उन खां ॿीणी ई करे इहो दौलत। हाणे सोचीं त बणा हाणे मूंखे हिते 12 महीना थिया मतिलबु 6 महीना थिया फसुलु पचायुमि लुतुमि खाधुमि पीतुमि वॾो मूंखे टेम थी वियो बाबो मुंहिंजे इंतज़ार में अलाए छा हूंदो उनजो हाल। माल जो वापसि थियां पोयां पेर कयां त माना मालिकनि खे मुंहुं ॾेखारिया न त अबो अमर भले कहिड़े हाल में हूंदा। हे साईं पहलवान हुयो उहा बोरी खणी पुठीअ ते हकिलंदो होकांदो रवानो थी पियो। साईं हलंदो वञे पियो उहो ई टेम सांझी थी साॻी जॻह ते अची पुॻो जिथे हिन जा दोस्त गुज़ारे विया जिथे हिन घोड़ा छॾिया पंहिंजा घोड़ा बीमार थी पिया उन जॻह ते पुॻो। उन जॻह ते जंहिंमहिल पुॻो त परे को ॾिठे त भणा घोड़ा बीठा आहिनि। चई हीअं कीअं हूंदो घोड़नि खे हिनमहिल ताणी जानवर खाई विया हूंदा जंगल में छॾिया त इहे कीअं बचिया हूंदा। हिन जो वञा ॾिसां त साईं हलंदो त वियो त ॾिसई त घोड़ा सही सलामत जीअं छॾियो आहे तीअं ई बीठा आहिनि। उहा तरार उहे सभु कुझु घोड़नि जे सभु दोस्तनि जी पयूं सभु शइ जीअं आहे तीअं हिफ़ाज़त में पिया आहिनि। हिन चयो भणा हीअ घोड़ा हिते बीठा आहिनि थोरो अंदरि त ईअं पासे ते वञा भला दोस्त ॾिसां जिते सुम्हारियामि। हीअं ॿ विखूं अॻिते जो वञी त दोस्त बीठे भला साॻी जॻह ते सुता पिया आहिनि। हुन सोचियो त हुनखे नांग इहे बिलूं मिरूं जानवर खाई विया हूंदा अच्छी जॻह जंगल में पिया आहिनि लाश उन्हनि खे कहिड़ी शइ छॾियो हूंदो खाई विया हूंदा। हिन जो ॾिठो त भणा मथां जो वञे त उन छोरनि जो जेको लटो रखी आयो हुनजे मथां उहो लटो जो लाथई त ॿई सही सलामत जहिड़ा दोस्त हुनजा बादशाह जे पुट जा। बादशाह जा पुट उन महिल हुन दोस्त ॻाल्हाइण लॻा अञा हाणे त सुता आहियूं एॾो तकिड़े में सिजु कीअं उभरी वियो। हिन चयो भणा हेॾो मां 6 महीना लोड़ियो त हिन लाइ त हाणे सुता आहियूं। हिन जो बादशाह जे पुट हिन खे हवाली कोन चइबा तव्हां हाणे सुता मां 6 महीना लोड़ियो आहे चइबा छाजे लाइ। अची हिननि खे हेरा लाल ॾेखारे चई हीअ काथों खज़ान लथी चई इहा वॾी कहाणी आहे बसि हलो त हलूं हाणे वापसि वक़्त ते नथा हलूं। हिन जो सही आहे त हाणे बादशाह जो पुट ऐं उहे साॻा दोस्त सही सलामत वरी साॻा घोड़ा हितां ई वापसि कयनि। हिन पंहिंजे हिसाब सां खज़ानो रखी पंहिंजे हिसाब सां बीठो चई भला हाणे उन महिल बि मुंहिंजे दोस्त जी न मानी खाधीसीं न चांहि पीतीसीं न बोतल पीतीसीं आयासीं बि सही हुन सां मिलियासीं बि सही हाणे ईअं कावड़िया हलिया वियासीं हाणे उहो दिलि में ॾुख कयो न हिन खे परचायूं हलूं। बादशाह जो पुटु चवणु लॻो पंहिंजे संगतनि खे हिन चइबा नथो मुड़े तुंहिंजो दोस्त हुयो भले तूं हल त हलूंदासीं। हिननि पंहिंजे हिसाब सां वियासीं दोस्तूं वञी उन दोस्त जी उन कमरे साॻे में विया त दोस्त आहे ई कोन। हिन चयो भला ईंदो 2-3 मिंट वेहूं भला हाणे उहो ई टेम हुजे अञा हीअ जो दोस्त वटि पुॻा त दोस्त बि 5 मिंट पोइ मस्तु गुज़रिया त संकट था हे बि अची पुॻो। हिन करे यार ग़लती माफ़ु कजो सो होटल वारे थोरी देरि कराए छॾी इन करे मूंखे लेट थी वई सो अचे हीअ मानी खाओ। चइबा तोखे ग़लती माफ़ु आहे भला मां 6 महीना लोड़ियो तम हे हीरा ड्रब गाह गाया तम सो तुंहिंजे लाइ 5 मिंट गुज़रिया न चई तोखे माफ़ु आहे बसि को मसइलो न आहे। अची दोस्त सां वेठा ॾाढी मानियूं नंगर ॾाढा कयनि हेॾो हाल अहिवाल थिया राति हिते रहिया सुबुह ते जेको हुन सामान हुयो पंहिंजो खणी वरी ॻोठु रवाना थी पिया। सिधो सो आयो आहे माउ पीउ सां जंहिं महिल मिलियो माउ पीउ चवणु लॻा अड़े भाउ तकिड़ो मोटी आहे 3 ॾींहं मस थियो आहे तकिड़े में तो घुमी फिरी मोटी आहे। चयूं हा भाउ घुमी फिरी मोटी आयसि। दोस्तनि खे चयईं त भाउ हाणे सणाई आहे रब जी सो कुझु बि हुयो मूं ॾिठो मूं महिनत कई बसि अॼु खां वठी मां दादलो ॿार मूंखे कंहिं शइ जो क़दुरु न हुयो पैसा उॾाईंदो मिल्कियत उॾाईंदुमि या केतिरी महिनत जी आहे मूंखे रब करे ॾेखारियो सो हाणे तव्हां बि ख़ुशि मां बि ख़ुशि सो पंहिंजी भाषा में अकल ॾिठुमि ॾाढो ख़ुशि लॻो वेठो। सो इहो हादिसो हिकु इतकाफ़ मतिलबु त इहो थींदो आहे वास्ता सो बहरहाल वधीक मूंखे ॻाल्हाइण ॾांहुं न आयो छो त मुंहिंजी बि सो सिंध सलामत चैनल ते आया त सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो छो त तव्हां जहिड़ा काफ़ी सारा दोस्त आहिनि जेको लाइक करण खां बग़ैर हलिया था वञनि ऐं पंहिंजा कमेंट में नाला लिखंदो त मां ईंदी कहाणीअ में ॿी कहाणीअ में तव्हांजा नाला बि मां खणंदुमि। सो महिरबानी कयो सपोर्ट कयो कुर्बान अली अब्बासी जी जीअं तव्हां सां मां हमेशह गॾु रहां। अस्सलाम।